तंहिं लाइ साहबनि चयो हिन जगत में बेड़ो पार करणो आहे त बसि श्रेष्ठ गुण सभिनी में इहे आहिनि। मिठत नीवी नानका गुण चंगी आया तत् मिठो बोलण ऐं नीवी हलण। शरीर झुकियो रहे और मिठो बोले। बोलण मिठो तॾहिं थींदो जॾहिं अंदरि मिठाई हूंदी त प्रभु जो ज्ञान हूंदो त सुंदर वाणी निकिरंदी। इन जे लाइ साधन जे संग में सुखमनी साहिब में जेके 60-70 शब्द साधु जी संग जे महिमा में चया अथऊं त केॾा फ़ाइदा आहिनि। पहिरियों शब्द इहो आहे साध के संग मुख उजल हो त संतन जे संग सां मुख उजल थींदो। भाव संतन जे संग सां बाणी ॿुधंदो, उहा बाणी हृदय में वेंदी, मन सां संतन जो संग कंदो त उहे ई शब्द हुनजे मुख मां निकिरंदा आहिनि जेके हुनखे पाण खे बि पंहिंजे मन जो उधार कंदा। सुठो सुधार श्रेष्ठ धारणा संतन मां मिली ॿिए खे ॿुधाईंदो, उन जो बि उधार थी वेंदो। उहो बि श्रेष्ठ धारणा धारे करे पंहिंजो जीव उधार कंदो। इन जे लाइ पहिरियों इहो आहे असांजी भाषा मटिजे, पर हृदय परिवर्तन न थियो आहे, भाषा कीअं मटिबी। राम मिठत नेवी नानका बसि साईं कंवरराम साहिबनि जा पुतलो बणिजी विया बाबा साईं उन्हनि जा ई रूप में। गुण चंगी आया तत्व सभिनी चङनि गुणनि में। कहिड़ो छो कंजूसी कजे इन ॿिनी गुणनि मां। जेको साम्हूं अचे हमेशह हथ जुड़ियल हुजनि, मुंहं में मुर्क हुजे, मुंहं में मिठाई हुजे। राम फारसी वारे लिखियो मुख में शीरी मुल्क गिरी। तुंहिंजो मुल्क हथ में आहे जेकॾहिं वात में शीरी रखें त। असां गृहस्थी लोग आहियूं, असांखे कमु कढण जो मुख्य साधन इहो आहे। इन्हनि लफ़्ज़नि सां असां कंहिं फ़क़ीर ऐं सचनि संतनि खे न तोड़ियो। साईं सतरामदास साहिबु असांखे समाज जो रूप साईं कंवरराम साहिब मां ॾेई विया, असांखे बख़्शे विया। उन्हनि अहिड़ी विर्ती धारी, अबा तूं भंग न पीजांइ। पाण सदाईं घाटी भंग पींदा हुआ, पर तूं भंग न पीजांइ। पाण सदाईं निमाणे नशे में सदाईं प्रभु सां जुड़िया रहिया, कोई तके न सघंदो, ॻाल्हाए न सघंदो हो। पर चयूं हिन खे समाज जो कमु करिणो आहे। जेकी गुरुदेव ने आज्ञा कई बहितर ॼाणंदा असांजे कल्याण जे लाइ। जेके गुरु चइनि उन्हनि ॾे ध्यानु ॾियणो आहे। जेकी गुरु करे थो इहो कोई शंका न थिए त पाण करे थो, मूंखे मना थो करे। राम मां थोरो संकेत ॾिनो, बसि इन खे समेटा वञो। गुरु कया साकार कमावो, गुरु की करणी काहे धाव। तोखे कोई पूरो मिलो आहे, कंहिं गुरु संत सां जुड़ियो आहे त जेकी चइनि तूं उन खे ॾिस। उहो तोखे नथो वणे त पासीरो थी वञे, न त शंकाऊं कढी करके पंहिंजो जीवन अजाए पियो वञाईंदे। राम श्री राम वञे कंहिं सॼे संत जा जंहिंमें तुंहिंजो पूर्ण विश्वास थिए, उनजो संग करे कुझु पंहिंजो उधार कर। शंका युक्त न रहो, बसि शक में न रहो, श्रद्धा थी, बसि उहो ई तोखे फल मिले। मैं हिकिड़ो श्लोक बि चई छॾियां, शास्त्रनि जो आहे। पूछे गुर ते शुभ सिक तदप। सेवक गुरु जी शरण में जेको रहे थो तेसि ताईं ही पुछंदो रहे, जेसि ताईं ही ज्ञानवान बि छो न थी वञे। हर विषय जो उनखे पूर्ण ज्ञान बि अची वञे, पर सतगुरु हाज़िर आहे हर चीज़ उन खां आज्ञा वठी। सतगुरु आज्ञा कई अथई वञ पुट पाण निपटाए वञी, बसि ॿी ॻाल्हि, वरना हर शइ पुछी करे पोइ करे। पूछे गुर ते शुभ सिक तदप, ज्ञानवान होवे निज यदप। गुरु निश्चय युत बचन धरे, जब गुरु निश्चयात्मक शब्द जेको वचन चवंदो, दे शिष्य को परम शांत तब। वॾी हथी मिली वेंदी। बसि गुरुदेवनि मूंखे ईअं चयो आहे, इहो करे